हिंगोजा मां ॾिसूं था मोहरम अली मंगणी जो जी रिपोर्ट। तालके सूबो देरे जे सियाल माइनर जे खाटी न थियण जे ख़िलाफ़ आबादगारनि ऐं हारियुनि जो एहतजाज जी मुज़ाहिरो धरणो 76 ॾिहाड़ी बि बुख हड़ताल जारी। तफ़सील मूजिब तालके सूबो देरे जे सियाल माइनर शाख जे 3 सालनि खां खाटी न थियण जे ख़िलाफ़ हिंगोजा में आबादगारनि ऐं हारियुनि कामरेड लोंग खान हत्तार, मुनीर अहमद सेतो, हुब अली जहांगीर, माशूक अली मंगणेजो, मोहरम मंगणेजो, मोहम्मद वरिया मंगणेजो जी अॻवानी में आबादगारनि ऐं हारियुनि हिंगोजा सखी नासिर शाह गेट वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणायो वियो। बाद में आबादगारनि जो मुतालबो कयो त इन्हनि जी मञता लाइ बुख हड़ताल कैंप जारी रखी वेंदी। एहतजाज कंदड़ इल्ज़ाम लॻायो त सियाल माइनर शाख जे 3 सालनि खां खाटी न थी सघी आहे, जंहिं करे शाख मुकमल तौरु गंदगाह ऐं मिटीअ सां भरिजी वई आहे, जंहिं सबबि पुछड़ीअ में पाणीअ जी शदीद खोट पैदा थी वई आहे। पाणी जे न हुजण सबबि कणिक जो फसल, बाग़ात, सब्जियुनि खे बि वॾो नुक़सानु पहुतो आहे। हुननि चयो त 76 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर केर बि असांजे एहतजाज जो नोटिस वठण लाइ तयारु न आहे। हुननि चयो त आपाशी खाते जे कामोरनि रिकॉर्ड में शाखुनि जी खाटी ॼणाए करोड़ रुपया हड़प करे विया आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध, आपाशी, वज़ीर तालके ऐं ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त सियाल माइनर शाख जी खाटी कराए इंसाफ़ कयो वञे।